वैसा प्राइवेट खबर से सुजारी खबर शेयर कंदासीं टाउन कमेटी प्राइवेट वार्ड नंबर 3 खां। सब डिवीजन इरीगेशन के इंतजामिया की नाअहली सबब पीरगोड़ सखर रोड के मेन रोड ते टारियूं किरी पयूं। अबल में ईंदड़ वींदड़ माण्हुनि खे मुश्किलात जो सबब पेश अची सके तो। उन मौके ते उतां जो रवासी वाइस अप्रैल खां पंहिंजा वीचार वञींदे कोई माण्हू आयो न कावल प्रोग्राम नथा करनि दीगर नथा करनि काई मसलो माना हल नथा करनि। ॾिसो तव्हां कहिड़ा खंड पे रोड में नुक़सान आहे सुभाणे जहाँ का भी शइ को बार बार करे कोन केरु ज़िम्मेवारी तव्हांखे दारोगन खे या बेलदार खे केशरनि खे इतला ॾिनो आहे? इलाहिनि खे इतला ॾिनो आहे। ख़ुदि पाण बीठा बि आहिनि साम्हूं ॾिसनि बि था पर न दीगर धंधा नथा बंदि था करनि। माना काई उन्हनि खे सोच आहे ई न हिन पासे। सुभाणे जो नफ़ो नुक़सान थिए को गाॾी किरी पंचर थी पई ॿार बचो किरी पए उन जा ज़िम्मेदार बि उहे ई न। साईं उहो ई थींदा न ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ईअं त न आहिनि कमु ॿियो त कोई न थींदो उहो ई थींदा दारोगा थींदा बेलदार थींदा तपेदार भई अचनि ॾिसनि पंहिंजो कुझु करनि सपोर्ट करनि ई नथा। जेका सदा खॾा थी विया बाक़ी को ॿियो कुझु करे थो त हुनखे वार वटि करे था चवंदा हीउ ॾाढो छो भॻो हीउ छो थियो हीउ तव्हां मसइलो मेन कम जी शइ हीअ आहे। तव्हां हिन तव्हां वञो ऐं जेका हल कयो बराए महिरबानी करे जल्द ॿार आहिनि दारोगा तपेदार थींदा आहिनि। तंहिंजे करे त पंहिंजो कंट्रोल कयो भाउ महिरबानी करे कमु बंदि कयो।